नाज़रीन, खबर का सिलसिलो जारी है। मटियारी खबर मटियारी में एंटी करप्शन पारां डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस में छापो, तालीम ऐं पुलिस खातनि में इज़ाफ़ी भर्तियूं करे पगारूं जारी करण जो इंकशाफ रिकॉर्ड तहवील में वरितो वियो। डिप्टी डायरेक्टर एंटी करप्शन हैदराबाद सैयद इमदाद शाह, सिविल जज एंड जुडिशनल मैजिस्ट्रेट गज़नफर अब्बास, सर्कल ऑफिसर इरफान अरबाब, न्याज़ मेमन ऐं ॿियनि जी अॻवानी में डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस ट्रेज़री में छापो हणी ऑफिस सील करे छॾी, जंहिं बाद ट्रेज़री ऑफिस में थरथलो मची वियो। एंटी करप्शन वारनि मीडिया वारनि खे ॿुधायो त तालीम खाते मटियारी में 67 ऐं पुलिस खाते में 51 माण्हू गैर कानूनी तरीक़े सां इज़ाफ़ी भर्ती करे उन्हनि खे पगारूं जारी कयूं वयूं आहिनि, जंहिं जी जांच करण लाइ हिते छापो हणी रिकॉर्ड तहवील में वरितो वियो आहे। हिननि ॿुधायो त लाॻापियल थियल भर्तियुनि जे मुलाज़िमनि जूं लिस्टूं ऐं FO फॉर्मनि जूं कापियूं बि हथ कयूं आहिनि, जंहिं बाद इन मामले जी जांच खे वधायो वेंदो। एंटी करप्शन वारनि ट्रेज़री जे अकाउंट ऑफिस जे मुलाज़िमनि खां पुछा गाछा पिणु कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।